मन सान होए त हकीमन सान पोए शो न कयई ड्रबड़ो दारू तुझे दर्दन जो हुयो उन्हन वट तो में हुई का घट न तहू त सन्यासी हा सूरजो या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब जल जलालहू मौला जेका बि ते सलवात पढ़ी से ऐं 10 तस्बीहों दुरूदो किरोड़ी जुमलियों 20 सलवात मिले इन जुमले सजे सलवात लख सलवात ऐं दुरूदो किरोड़न जो सवाब जिक्र जो सवाब कुल शरीफन जो सवाब दुरूदो किरोड़ी दुरूदो खिजरी दुरूदो ताज जो सवाब अजो के खैर जो सवाब सजे सलवात जो सवाब बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात वो बरकात खे हदियतन तोहफतन पेश कयो से आमीन महबूब जे नूरी अतारो अमा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से आमीन सानिए ज़हरा अमा सैयदा ज़ैनब सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से महबूब जे सचन असाबन सगुरन के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के पेश कयो से खुसूसतन मौला इमाम हुसैन ऐं मुझे इमाम सज्जाद मौला के अम्मा पाक बीबिन के पेश कयो से आमीन ॾाढो आदम कोटी मां महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमनात के पेश कयो से आमीन जेके भी न दुआ में वेठा असांजा जेके भी वडड़ा हे फानी दुनिया छॾे वया उन्हनि जे रूहन के पेश कयो से आमीन ओ मौला सभनी के आका करीम जो पड़ोस नसीब फरमा आमीन अजो को साईं मोहम्मद साले कोराई साईं जो खैर पंजी बारगाह में डॉक्टर अली हसन साईं जो गुलाम नबी साईं अफजल साईं जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखन कबूल फरमा आमीन ओ रब तुझो वायदो थियला त मुझे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव तुझो वायदो सच्चो सच्चे महबूब जो वास्तो थी मोहम्मद साले जा बेड़ा पार फरमा आमीन अफजल साईं के अली हसन साईं के साईं जे सभनी भाइरनि के पढ़ाई में भी कामयाबी दे मौजज़े सा रोजगारियों नौकरियों अता फरमा आमीन ओ मौला ए करीम मां दिल जो गुजड़ियों गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ रब चौधरे तहीर चौधरे ज़ैनब जो वास्तो थिए अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि जो ऐं मुंहिंजो बेड़ो तार आमीन ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा आमीन साईं साबिर हुसैन पढ़ियो साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा आमीन साईं जे सॼे कुर्ब कबीले खे आबाद फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा बीमारनि खे शफ़ाअत फरमा ओ मौला जेके ग़रीब आहिनि उन्हनि जो ग़रीबतूं दूर फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा सजे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में सजी दुनिया में घर घर में हर मुसलमान मोमिन जे घर में लख सलावत थियनि या दुआ कबूल फरमा असां जे
मुल्क जी पाक फौज के पाक आर्मी के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे